अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक टू न्यू ब्लॉग। यार हाणे उथियो मां शाम जे टाइम अॼु पेपर न हो त मां थोरो बड़ा रेस्ट कयूं त हाणे थोरो थियो आहे त गाॾीअ ते कवर चढ़ायो कवर वग़ैरह चढ़ायूं त हिते सां कढूं था 1 2 3 जेको हाणे असां अची विया आहियूं कवर जी दुकान ते ॾिसूं था जेको वञे त हिन ते सदोरी ते चढ़ायूं था जेको सही लॻे ठीकु आहे नी। हाँ हाँ जी तो यार हिन मज़े या न हुया हाणे वञूं था वरी ॿिए ॾे गजा ते पसंदि करे आया आहियूं पुलिस वारा बचनि था गॾु हर पाण ॿाहिरि निकितासीं हाणे असां विया आहियूं ॿी शॉप ते हे वारो कलर पसंदि कयो साम्हूं वारो गाॾीअ जो न्यू वर्जन आयो आहे 2030 जेसीं ताईं बाइक सेट ते अचोसीं तव्हां बिरयानी वग़ैरह खाई अचूं। पसंद न बिरयानी वगैरह खाई छॾी आहे लोकेशन त बिल्कुलु मरम थो साम्हूं ई क्या बात है तमामु बहितरीनु बिरयानी यार खणी पूरो अधु कलाकु थियो पर हिन अञा ताईं बाइक सेट न कई आहे अॻियों कवर चाढ़े छॾियो अथई। हा तयारी हले थी पई अञा असांजे कवर जी बि मां ठही वियो आहे। बाइक वारे स्कैम ॾिसो इहा जॻह ई न करे ॾिनी आहे हिननि असांजी स्कैम स्कैम चाबी दे ये जो ओए चाबी ये जो बाइक असांजी रेडी थी वई क्या बात है जो शासा नई बाइक थी वई सफ़ा 0 मीटर चले सदा सिंधु जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधु जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली हाँ तो हाणे असां आया आहियूं जेको आहे चांहि पीअण ख़बर न आहे त कीअं थो कीअं हाणे आया आहियूं असां चांहि पीअण कयो तव्हां बेकर अयान पिज़्ज़ा नाइट सॼा हिते ई वेई ऑडर कयो तव्हां पहिरियों इहा ख़ाकी छापल चांहि बची वई आहे पाणी वीडियो हले पई त हाणे जीअं असां हिते महिल चांहि पीअण आया आहियूं सुभाणे लाइ होटल ते बंटी मूंसां गॾु आहे आस पास वारा जे माण्हू ॾिसंदो नी इन खां माण्हू लारायां थो पियो छा ॾिस हीअं हाणे सही बि नथो लॻे त परियां थो वेठो मां हाणे बसि असां वञूं था पिया वापसि ब्लॉग हिते ख़तमु आहे।